नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो मां ख़बर ॾींदा हलूं त कपरो लॻ लूणखण जे ॻोठ ग़ालिब दर्स में छोकिरियुनि जी स्कूल वञण तां समान बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिं दौरान धक लॻण करे ॿिनि स्कूली छोकिरियुनि शाज़िया नाज़िया ऐं हिननि जी माउ हाजरा ऐं पीउ सखर समूह ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे थाणे तां लेटर वठण बाद इलाज लाइ तालका अस्पताल कपरो आंदो वियो, जिते ज़ख़्मी सखर समूह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजी बिरादरी जे बाअसर ईसा रहमतुल्लाह ऐं नज़र समूह छोकिरियुनि जे स्कूल वञण तां कावड़जी असां मथां हमलो कयो, जॾहिं त असां जूं छोकिरियूं अॻे स्कूल में पढ़ंदियूं हुयूं। लॉकडाउन सबबि स्कूल बंदि हुजण करे घर में हुयूं। हींअर स्कूल खुलण बाद इम्तिहान वेझो हुजण करे उस्ताद खेनि स्कूल घुरायो, जंहिं तां बाअसर हमलो करे मूंखे ऐं मुंहिंजी घरवारी ऐं मुंहिंजे ॿिनि नियाणियुनि मथां हमलो करे ज़ख़्मी करे विधो आहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जी घुर कई आहे। कंदा रहिया माना ॿ टे चकर कई के वॾेरे खे चइसूं पर चङे मथे खे चइसूं पर का ॻाल्हि माना मञनि कोन था। थोरी घणी किटपिट जलोड़े खां घर खां ॿार खां बग़ैर खां माना हीअ कंदा आया अॻे गांव भरिया त माना असांजी कोई कंहिं कोन ॿुधी आहे। और तो ऑफिसर पुलिस आहे, असां हिन में पिया आहियूं, असांजी मदद कई वञे। मुंहिंजी छोकिरियूं ॿ आंटी जी माई आहे, इन खे धकाया आहिनि। हाँ बस छोकिरियूं हुनखे झंडनि में झले ॾाढियूं मुजराणियूं 8-10 मायूं बाटियूं मथां करियूं पर कोन बंदूक जा घर ई कया आहिनि। छोकिरियुनि खे बेगुनाह जा धकाया आहिनि, छोकिरियुनि खे हर साल लाहींदे आहिया जहिड़ो कंदा आहिनि, कॾहिं घटी था जहिड़ो कंदा आहिनि, कॾहिं खे पहिरीं मुंहिंजे नंढड़े गायो पुटु वरी कॾहिं घटी घुरनि, कॾहिं चनि गली ॾियो, कॾहिं चनि जहिड़ो करो। रेवालनि जा फेरिंग कराया आहिनि असांजे मथां, निकिरनि जे मथां मूंखे धकाया, मुंहिंजी छोकिरियुनि ॿिन्ही खे धकाया आहिनि। असांजी हिन में मदद करी वञे तव्हांजे ऑफिसरनि जी अचे ग़रीब वयूं असीं खे असांजी ग़रीब हुनजे खे असांजी रात किथे कोन हमेशह जहिड़ो था कनि, 6 महीने जहिड़ो 12 महीने जहिड़ो असां तो थियो पर करे कयो रोज़ जहिड़ो थी त तॾहिं त निकिरता है बर्दाश्त करके थका। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।